जी ईद जा ॾींहं हूंदा आहिनि, ही मारूड़ा नौजवान सभु जेको ईद सम्झी करे निकिरी पिया आहिनि। सो ही असांजी सिंधी ॿोली जो ॾींहुं आहे ऐं पंहिंजो कल्चर टोपी अजरक जो ॾींहुं आहे। ईअं सम्झो त असांजे सॼो ईद जो ॾींहुं आहे। गुजराती ऐं मुलाज़िम तबके के स्पेशली उस्ताद बिरादरी के हिन सकाफ़ती ॾियारे ते पंहिंजे सिंधियुनि सां एकता ऐं इतिहाद जे नाले ते शामिल थियण सां दिलि जे गहराइनि सां भलीकार कयो। जूई बि जोए छॾनि कीन जवान उहे ई इंसान जेके नंगनि तां निसार थिया। साईं मुंहिंजा हिन अॼु जेको रैली जो मक़सदु आहे एको ॿधी ऐं हक़ाचारी ॾेखारणु, पर बदकिस्मती सां असांजे सिंध में उहो अमन न आहे। जहिड़नि झगड़नि करे तालीम जेको आहे तबाह थी चुकी आहे, इदारा बंदि थी चुका आहिनि, को पंहिंजो घरां निकिरी नथो सघे। तव्हां इहा कोशिशि कयो था, असां बि इन में शुमार आहियूं। जेकॾहिं हुकूमत चाहे अमन थींदो, इन सां गॾु तालीम शऊर हर चीज़ थी सघे थो। अॼु असां हिन प्लेटफॉर्म ते इहो चऊं था हुकूमत खे ऐं रियासत खे, जेकॾहिं इहे जेके बदफैलियूं वारियूं कमु ख़तमु न कयूं, जंहिं ते जहिड़ा झगड़ा हथ राधू छॾनि था हिक ॿिए सां विढ़ाइण, हिते काफ़ी क़ौम जी ॻाल्हि न आहे। हिते सभु सिंधी जे तौरु को ज़ात पात जो न आहे। हज़ारा माण्हू हिन में शरीक थिया आहिनि। हीअ असांजो जेको आहे बडाणी शहर हर वक़्तु अमन जो शहर रहियो आहे, मगर हिन वक़्तु हिन जे लाइ काफ़ी मुश्किलातूं शामिल आहिनि। ज़ाती क़ौमी जहिड़नि जे तकरार में भुट्टा सूमरा भुट्टा बंगवार जेको आहे अहम मैसेज आहे। महिरबानी करे रियासत खे खपे त इन्हनि खे ख़तमु करायो वञे ऐं वॾे जज़्बे सां मल्हायूं पिया। इलाही माण्हू निकिता आहिनि। हालांकि पूरी सिंध में जेके असांजो कश्मीर ज़िलो आहे उहो माना बदामनी जे हवाले सां मशहूरु आहे, पर ईअं न आहे। अॼु ही माण्हू ॾिसी करे लॻे थो हिते मुख़्तलिफ़ बिरादरनि जा, मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा, मुख़्तलिफ़ नज़रियनि जा माण्हू गॾिजी करे हिकिड़ी पंहिंजी सिंध जो कल्चर सकाफ़त गॾिजी एके ऐं ॿधी सां मल्हाए रहिया आहिनि। इन मां इहो सबक़ु मिले थो त असां जेको आहे पुरअमन आहियूं ऐं असां जहिड़ा नथा चाहियूं। अॼु त असांजो पंहिंजो हिकिड़ो क़ौमी ॾींहुं आहे, पर सभिनी शहर वारनि जी बि महिरबानी हुजे असां पंहिंजी क़ौमी ॾींहं खे क़ौमी ईद करे मल्हायूं पिया। ऐं अगारे बि असां रिक्वेस्ट रखी त यकीनन जेकॾहिं असां वटि अमन अमान हुजे हा, हिन खां हज़ारे माण्हू असां खां वधीक हूंदा हुआ। ऐं हर साल प्रोग्राम थींदो आहे। ऐं हिन भेरे दावतूं बि काफ़ी ॾिनियूं आहिनि, पर असांजी रौनक शहर जी वीरान आहे रुगो बदअमनी लाइ। कल्ह को ॾींहुं आहे हुते थाणे जे साम्हूं हिंदू खे फुरियो वियो आहे। कल्ह हुतां चोरियूं थियनि पियूं, मोटरसाइकिलूं खजनि पियूं, ऐं सभु शयूं पंहिंजे सीने में जज़ब करे अॼु क़ौमी ॾींहं खे क़ौमी ईद करे मल्हायूं पिया। ऐं असां हिन पंहिंजो मीडिया ज़रिए वर्ल्ड ताईं पंहिंजो पैगाम पहुचाइण था चाहियूं। असां सां नाइंसाफ़ी आहे, असांजो अमन तबाह थियल आहे, असांजे रोज़गारनि ते धाड़ा आहिनि। जेकॾहिं इहे शयूं न हुजनि हा, अॼु असांजो माण्हू हितां जो हज़ारे माण्हू शरीक थींदा। पूरी दावतुनि ॾियण जे बावजूदि बि पोइ बि पुरअमन आहियूं, बहादुर आहियूं। जंहिं अंदरि असांजो रोए थो पियो सिर्फ़ु बदअमनी ऐं क़बीलाई तकरार जे करे। ख़ुदा रा मां ॿाहूं ॿधी जेका बि वस वारा आहिनि उनखे अपील कंदुसि, यार बडाणी को ॾोह न कयो आहे। हीअ बडाणी जेको आहे रोशनाइनि जो शहरु आहे, बडाणी शौर मंदनि जो शहरु आहे। तंहिं लाइ असांखे बडाणी में ॿियो कुझु बि न ॾियो, ख़ुदा रा अमन ॾियो। ऐं असां तमामु पंहिंजे जोश ऐं जज़्बे सां पंहिंजी ईद सम्झी मल्हायूं पिया था। जेका अॼु अजरक टोपियूं सभी हिन क़ौम जी सकाफ़त आहे, इन लाइ पातियूं आहिनि।